starting with one of our dear Ayaz Lateef Palijo as our first speaker. Ayaz Lateef Palijo. ये सीरियस ॻाल्हि त लेकर आऊं इन टोन में तव्हांखे ख़बर आहे त तकरीर करे सघिजे थी, पर तकरीर कोन था कयूं, कचहरी वांगुरु कुझु ॻाल्हियूं कयूं था। हीअं करे कंदासीं, हूअं करे कंदासीं, मथां वियो ऐं ख़बरदार अचूं पिया। ये ठीक है, किन जाए ये गालियों कर दी। हाँ, ब वॾा इश्यूज़ आहिनि, ॿिया बि इलाही आहिनि। हिकिड़ो ई पाणी वारो इशू आहे। ॿियो नओं इशू पैदा कयो अथनि सिंध जी डिसइंटीग्रेशन जी। हाणे सबबु छा आहे? मूंसां कल्ह हिकिड़े हिते दोस्त ब्लॉगर ॻाल्हायो पाणीअ जे हवाले सां, उर्दू में चई ॻाल्हायूं था। मूं हुनखे चयो तव्हां गोट लाइफ फिल्म ॾिठी आहे? फिल्म आहे त तामिल या मलयालम आहे या तेलुगु आहे, तव्हां मजन ॾिठी हुजे। सऊदी अरब में को वियो आहे माण्हू वीज़ा ते त नौकिरी थो कयां, उनखे ॿधी खणी वञी जंग में उछलाए, बकरियुनि जो ऐं रिढुनि जो फार्म आहे, कागज़ बाग़ज़ पूरे डेज़र्ट में छॾे ॾिनोसि। भॼण जा वस कई कोन भॼी सघियो, वरी तई फिल्म आहे। मुंहिंजे ख़्याल में पाणी इशू आहे, पर पाणीअ खां वॾो इशू आहे ॿियो। पाणी बराबरि खपे उन्हनि खे संदन ज़मीनूं आबाद करण लाइ, वधीक फसल उपाइण लाइ, वधीक कमाइण लाइ, वधीक ज़रात लाइ पाणी खपे। पर उन्हनि खे तव्हां ते कंट्रोल खपे। उहो कंट्रोल पाणी आहे। कमाइण खां वधीक जेके ट्राइबल सरदार आहिनि उहे मुखालिफ़ कम्यूनिटीज़ ऐं ज़ातियुनि जो घेराव रुगो कमाइण जे पर्सपेक्टिव में कोन कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त हीअ जेके नंढियूं हुननि जे नज़र में ज़ातियूं आहिनि या हुननि जे नज़र में जेके घटि ज़ातियूं आहिनि, इहे असांजे दबदबे ऐं असांजे कंट्रोल में हुजनि। कहिड़ो मसइलो हो अमेरिका खे क्यूबा सां? क्यूबा हिकिड़ो नंढड़ो मुल्क आहे। उन नंढड़े मुल्क में, पर उहो वेझो आहे, पाड़े में वेठो आहे। पाड़े में क्यूबा हीअं करे वेहे, दबदबो करे वेहे, मिसाइल्स उते लॻनि सोवियत यूनियन जा। पोइ कास्ट्रो खे हटाइण लाइ केतिरियूं कोशिशूं थियूं। ख़ुदि चवनि था त उन जा ई आफ्टर इफेक्ट्स हुआ जिन खे JFK भोॻियो। जेके एलीट शयूं ठहियूं हुयूं कास्ट्रो खे हटाइण लाइ, उन्हनि जो ई शायदि को अमल दख़ल हो। सबबु छा आहे? भले ठीकु आहे, को एग्ज़िस्टेंस हो, भले वेठो हुजे क्यूबा। क्यूबा असांजे हदुनि में, असांजे पाड़े में वेही क्यूबा जो इहो दिमाग़ु ख़राबु हुजे। असांजे पाड़े में यूक्रेन वेहे ऐं उहो नेटो में वञण जी कोशिशि करे। असांजो पाड़ो रूस जे दंग ते वेही यूक्रेन रूस जे मुखालिफ़नि सां इताद करे नेटो में वञे ऐं पोइ ॿियूं धुरियूं उनखे ॾिसी उहो रस्तो इख़्तियार कनि जेके न्यूट्रल थियूं वेठियूं आहिनि। असांजे दंग ते हुजे नेटो, मजाल आहे यूक्रेन जी। त यूक्रेन छा थो करे रूस खे? कहिड़ी यूक्रेन जी हैसियत आहे रूस जे भेट में? साइज़ में या मिलिट्री ताक़त में कुझु कोन्हे। असां दंग जो ज़मीदार, मुंहिंजे पाड़े में वरी हिकिड़ो ॿियो माण्हू, उहो आस्ते आस्ते उभरे, कपिड़ा वपड़ा पाए, हुनजो ॿार वरी साॻे स्कूल में वञे, दिमाग़ ख़राबु थियनि। कहिड़ी हैसियत आहे गज़ा जी साइज़ जी, मिलिट्री ताक़त जी? फ़लस्तीनी वीचारा झलिया पिया आहिनि, मरनि पिया। छा कंदा फ़लस्तीनी? टेक्नोलॉजी में, इल्म में, अकुल में, सम्झ में, इकोनॉमिक ताक़त में छा आहे? रोहिंग्यास छा आहे?
नंढड़ी कम्युनिटी आहे, बॉर्डर ते वेठी आहे बांग्लादेश ऐं म्यांमार जे, बर्मा जे, उनजी परसिक्यूशन, उनखे मारण, रोहिंग्यास खे छा कंदा? नंढड़ी शइ। वीगर्स छा आहिनि? टर्क बैकग्राउंड जा हिकिड़ी कम्युनिटी आहे नंढड़ी, उहा चीन जे हिकिड़े सूबे में वेठी आहे, हेॾो अजगर जहिड़ो चीन, 1.5 अरब माण्हू, उनमें उहे वीगर्स छा कंदा? सिख छा कंदा हेॾे वॾे इंडिया खे? नंढड़ो सूबो, सिख वेठा आहिनि। इहा जेका सोच आहे त मुंहिंजे राज भाग में, मुंहिंजे आस पास ही नंढड़ा नंढड़ा चूज़ा, अब हाणे ही बि लय करे वियो आहे, वञ ही बि लय करे वियो आहे, उहो जेको लय करे वियो आहे, तंहिंजे करे पाणी ज़रात लाइ खपे, पर ही जे सुभाणे खाऊं सघनि त पोइ, ही जे सुभाणे ॻाल्हियूं न मञनि त पोइ, ही जेके हींअर टिड़ियल पखड़ियल आहिनि, जेके करप्शन जा मारियल आहिनि, जेके गवर्नेंस जा मारियल आहिनि, जेके मेरिट जी तबाही जा मारियल आहिनि, इहे सिंधी जे कंहिं वक़्तु इन्हनि शयुनि खे आस्ते आस्ते ओवरकम करे वञनि। तइदाद त इलाही अथनि न, मसइलो आहे जेको हुजो आहे 50 लाख करोड़ त ठीकु आहे, उनखे घुमाए लाइजे आहे। 7 खां पाण हूअं ई हूंदा आहियूं इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स में, तंहिंजे करे चवंदा पिया आहियूं 4 करोड़ या 8.5 करोड़, 7 खां 8.5 करोड़ सिंधी आहिनि। उहो ताज हैदर थो चए 8.5 करोड़ जे वेझो आबादी हुई जेका कोन थी आहे। एग्ज़ैक्ट इन करे कोन पियो चवां जो एग्ज़ैक्ट कोट करण जी मूं वटि उहा अथॉरिटी कान्हे, पर 7 खां 8.5 करोड़ जे विच में, यूरोप जे कई मुल्कनि खां वधीक आबादी में, ऐं दुनिया जे कई मुल्कनि खां साइज़ में वधीक, ऐं वरी उन्हनि वटि पाकिस्तान जी 72% गैस, सॼे पाकिस्तान, ऐं उन्हनि वटि बि पाकिस्तान जो 58% पेट्रोल, ऐं उन्हनि वटि 6th लार्जेस्ट कोल, ऐं उन्हनि वटि 70 खां 75% टैक्स कलेक्शन, ऐं उन्हनि वटि समुंड जी पटी। उहे जे सुभाणे गड़बड़ कनि, अज़ाब कनि, त पोइ कीअं रोकिबो? छा कबो? ही जंग थी, जंग में त विड़ी पियासीं, पाकिस्तान इंडिया विड़ी पिया, अब तव्हां हेॾा विड़िया आहियो, हेॾा विड़ी ही थी वियो। पर जेको रावी ऐं सतलज जो पाणी छॾे थो, हुनखे छा था कयो? हुन ते कीअं विढ़ंदो? उहो त वेंदो आर्बिट्रेशन जे कोर्ट में या इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में या अक़वाम मुतहदा खे चवंदो रावी ऐं सतलज जो पाणी छॾिणो अथव या रोके छॾियो। त जॾहिं पाणी रुकिजी वञे ऐं क़ौमूं पाण कोन था सोचूं, पाण रुगो 6 महीने ते सोचींदा आहियूं, क़ौमूं 50, 100, 200 साल जा प्लान ठाहीनि। 100 सालनि खां पोइ जेकॾहिं 50 सालनि खां पोइ गड़बड़ थी वञे, पोइ हिननि खे कंट्रोल करण जो ज़रियो कहिड़ो आहे? उहो तव्हांखे कंट्रोल करण जो ज़रियो पाणी आहे। बंदि कयो पाणी, पोइ हुन में थियरीज़ आहिनि जेके ठाहिनि था। हाणे ईस्टर्न रिवर्स आहिनि जिन में सैलाब आहे, रावी ऐं सतलज में 2 लाख क्यूसिक्स, क्यूबिक फुट पर सेकंड, हिकिड़े सेकंड में जेको क्यूबिक फुट पाणी लंघे, केतिरा लंघे थो, उहो हिकिड़ो क्यूसिक थींदो। MAF मिलियन एकड़ फीट या फुट। हिकिड़े एकड़ में हिकिड़ो एकड़, मसलन अधु एकड़ आहे, सम्झो हुन में जेकॾहिं हिकिड़ो फुट पाणी बीहे तो हिकिड़ो एकड़ फुट थियो, ऐं जेकॾहिं उहो 10 लख एकड़ में बीहे तो 1 MAF थियो। 1 MAF 10 लख एकड़ एराज़ी में हिकिड़ो फुट पाणी बीहे। हाणे इहो पाणी जेको रावी ऐं सतलज जो अचे पियो, जेको रोज़ ईंदो आहे छा? ये तो 50 सालनि में हिकिड़ो दफ़ो अचे। इहो त हिकिड़ो दफ़ो ईअं हुजे जो माण्हू वटि ॻड़ा पवनि हिकिड़ो 100 सालनि में, त माण्हू फ्रिज छॾे ॾे ऐं चए था ॻड़ा में माण्हू मींहुं पवंदो, पोइ बर्फ़ हुन मां गॾु कंदासीं।
वो तो 500 सालनि में हिकिड़ो दफ़ो ॻड़नि वारो मींहुं पवंदो। 50 सालनि खां पोइ हरियाणा में, पंजाब में, हिमाचल प्रदेश मींहं वठा आहिनि। उहे हरियाणा, हिमाचल प्रदेश, ईस्टर्न पंजाब जा मींहं किथे 40 सालनि खां पोइ वठो आहे, किथे 50 सालनि खां पोइ एतिरो मींहुं वठो आहे, उहो अचे पियो। को नेटवर्क आहे ई कोन्हे जो उन ते डैम ठही सघे ईस्टर्न रिवर्स ते, ऐं जे ठहे पिया ओचितो 5 लख पाणी अचे त डैम ई उॾाए छॾे। का उते साइट ई कान्हे जेका ईस्टर्न रिवर्स ते। ईस्टर्न रिवर्स उहे आहिनि जेके अयूब खान साहब जे दौर में, जॾहिं पंहिंजो प्यारो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब वज़ीर हो, तॾहिं उन दौर में इंडस वाटर ट्रीटी कई वई ऐं 3 इहे नदियूं भारत खे ॾिनियूं पंहिंजी सलाह खां सवाइ। जेके पाण 3 लैंडर्स हुआसीं उन खां पुछण खां सवाइ कार्रवाई करे छॾियो। पाण सां हीअं थींदो आहे हमेशह, पाण को चङो मुड़ुसु चूंडे मोकिलींदा आहियूं, पोइ चवंदा आहियूं इहो असांजे पारां फ़ैसिला कंदो, सरदार फलाणो ख़ान सॼे राज जो फ़ैसिलो कंदो, उहो फ़ैसिलो करे छॾियूं। हाणे उहे 3 नदियूं हली हुयूं, उन्हनि चंड में आयो आहे पाणी। इहो मथे कालाबाग कीअं वञे आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो इन्हनि ते त को ठही कोन थो सघे डैम। टियों, चनाब में जो कादरपुर खां हेठि पियो अचे पाणी, हुन में उते इहे शयूं पढ़णियूं पवंदियूं। हिते रुगो हीअ कोन कबो त हा न छॾींदासीं, मथां बि वई ख़बर चार हुअणु खपे। वकालत में माण्हू जी बीहर हूंदो आहे, पोइ चवंदो आहे माय लॉर्ड बेल मे काइंडली बी ग्रांटेड। वॉट आर योर आर्ग्यूमेंट्स? माय लॉर्ड, साईं ज़मानत ॾेई छॾियो। माण्हू वेचारो बेगुनाह आहे, बेगुनाह आहे। बाबा वकील ई आर्ग्यूमेंट कर, अंग अखर कीअं डैम ठाहींदो, ठही कोन थो सघे ईस्टर्न रिवर्स ते। सुलेमान की वटां जेको पाणी ईंदो उन खां मथे डैम आई कोन्हे। गुडू बैराज ते 1976 में 12 खां 13 लख क्यूसिक पाणी लंघियो हो, 2010 में लंघियो। विच में जबलनि ते पाणी अचे थो, उहो उन में शामिल थो थी वञे, उहो नदियुनि जो पाणी कोन्हे, उहो जबलनि तां वही थो अचे, विच में किथां शामिल थी थो वञे। उहो बि तव्हांजे गुज़िरियल साल 2 साल अॻु में मींहं पिया, उन लाइ चऊं ड्रेम। उन्हनि खे इहा बि ख़बर कान्हे, उते जेका दरवेश मख़लूक लॻाई अथनि टीवी चैनल्स ते, उन्हनि खे दब दरख़्वास्त दीन हूंदे बसि सिंधियुनि ते दबियो दरख़्वास्त। ख़बरचार का कान्हे, चैनल वेठो आहे, उहो खणी चवंदो आपका क्या ख्याल है जनाब अली, हू चवंदो देखे पानी ज़ाया हो रहा है। हाणे उहो बरसातुनि जो पाणी आयो पियो बलोचिस्तान मां, उहो रेल में चाढ़े कालाबाग ते खणी विया, जहाज़ में ते खणी विया। बलोचिस्तान जे जबलनि तां जेको पाणी पियो अचे, दादू ऐं मंछर ऐं कंबर शदाद कोट ऐं ड्रिगबाला जे पासे ऐं जोयूं ऐं काछा, वो मींहं जो देखे सिंध डूब गया। अगर पानी को स्टोर करने का जरिया होता, अब भाई उता अचे ही कौन पियो पाणी, मींहं जो पाणी है, ही ईस्टर्न रिवर्स जो पाणी है। चनाब ऐं झेलम ऐं इंडस इहे हिन पासे आहे। ईस्टर्न रिवर्स जो पाणी होॾां वञणो ई कोन्हे। तंहिंजे करे इन्हनि खे दलील बलील ॾिबा, ठीकु आहे, हीअ त तव्हांखे सम्झाइण लाइ पियो, तव्हां मां केतिरा वधीक मूंखां ॼाणंदा हूंदा, तव्हां सां शेयर करण लाइ हीअ ॻाल्हि पियो कयां। न त हुननि सां त हुननि खे इन टोन में बि ॻाल्हाईंदा आहियूं जेको समझदार माण्हू हूंदो आहे, न त पोइ हुननि खे चइबो आहे तव्हीं ठॻ आहियो, बिजली आहियो, चोर आहियो, अकुल बकुल कुझु कोन अथव, ऐं मिड़ई असांखे सबजुकेट करणु चाहियो था। तंहिंजे करे मक़सदु इहो आहे। ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा हिन ॻाल्हि ते। हाणे ॿियो जेको आहे उन में तव्हांखे थोरी ॻाल्हि सम्झायां, ऐं मूंखे बि तव्हीं सम्झाइजो। कराची अलॻि सूबो, मौज़ू कोन्हे, पर हींअर मौज़ू होॾा सिंध जो आहे, हिते जो मौज़ू में पाणी आहे। पाण चऊं था कराची में अफ़गाननि ते एतिराज़ कोन अथनि, बर्मिन ते कोन अथनि, ईराननि ते कोन अथनि, फलाणनि ते कोन अथनि, सिंधियुनि ते छो बाहि अथनि। उन जा 6-7 सबब आहिनि। हिकिड़ो वॾो सबब त जेके ॿियूं कम्यूनिटीज़ अचनि थियूं उहे पढ़ियल लिखियल कोन्हनि, उहे आर्ट जॉब्स कनि था, गाॾो लॻाइनि था, पंप ते कमु कनि था, पंचर जो दुकानु लॻाइनि था, ट्रांसपोर्ट में। त जेको राय आमा ठाहींदड़ लोअर मिडिल क्लास ऐं अपर मिडिल क्लास आहे, हुननि हमराहनि जो, उन सां उहो कॉम्पिटिशन में कोन्हनि, गाॾे वारे सां आहिनि। पर जेको हुननि जो मिडिल क्लास या अपर मिडिल क्लास जेको नौकरियूं ॻोल्हे थो, वसीला ॻोल्हे थो, उन सां उहो हेठि पंचर थियण वारो मुक़ाबले में कोन्हे। हितां ही जेके सिंधी यूथ पियो निकिरे मेरिट ते, जेको CSS में अॻियां आहे, US में मिली करे पियो, पढ़े बि पियो, स्कॉलरशिप अॻे कम्युनिकेशन हुई कान,
कंदकोट वारो रेडी अची पुॼंदो, शिकारपुर 5 सालनि में उहो कंदकोट उगाई ऐं तेगाड़नि जा छोकिरा उहे डज़ करियो सिधो पहुचनि था कराची ऐं इस्लामाबाद क़ाइद ज़मीन यूनिवर्सिटी। उहो मुक़ाबिलो पियो करे। हिकु सिंधी पढ़ियो लिखियो आहे, ॿियनि कराची ईंदड़ माण्हुनि जे भेट में ॻोठनि मां। ॿियो सिंधी सरकार में उहा सरकार जेका आहे सा पाण खे ख़बर आहे, पर हुननि लाइ त उहा सरकार आहे हिननि जी, उहो पाण खे सूरत हुजनि था त हुन सरकार जेको पाण सां इशर कयो आहे, पर सिंधियुनि जी सरकार आहे। ॿ टियों ॿियनि जे भेट में हिननि खे ईज़ी एक्सेस आहे, सिंधियुनि खे जल्दी पुॼी वेंदा कराची, पंधु करे घारे मां 2 कलाक पोइ कराची दाबे जी मां 4 कलाक में बिना टिकट रेल में चढ़ी सकर खां कराची, तंहिंजे करे सिंधी जल्दी पुॼी थो वञे। 3 चौथों सिंधी मिलिटेंट कोन्हे, तंहिंजे करे सिंधी सां खौंसणु सवलो आहे। ॿियनि सां खौंसंदा त मारींदा, सिंधी मारींदो कोन, दाऊं कंदो। 4 पंहिंजी ॻाल्हि त जेको सिंधी आहे सो क्लेम कंदड़ आहे त ज़मीन मुंहिंजी आहे। ॿियो जेको माण्हू अचे थो सो इहो क्लेम नथो करे त मुंहिंजो आहे। उहो चए थो तूं बि फुर, आउं बि इंक्रोचमेंट करे वेठो आहियां, तूं बि इंक्रोचमेंट कर, भई भाउर आहियूं, भई खाऊं था, ज़मीन त अलाए कंहिंजी आहे। पर सिंधी वटि त खातो आहे न, सतो फार्म आहे, खातो आहे, हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। ॿियो चए थो ठीकु आहे, बसि तूं भई आउं आहियां, ते खाते वारो आहे सिंधी, उहो खाते जो हिसाब किताब करे थो, सिंध मुंहिंजी आहे। ॿियो त सिंधियुनि वटि जेको पाकिस्तान छा चवंदो आहे हमेशह अफ़गानिस्तान लाइ, अफ़गानिस्तान में छो असीं मुदाख़लत कंदा आहियूं? चवंदा आहिनि अफ़गानिस्तान असांजी स्ट्रेटेजिक डेप्थ आहे, स्ट्रेटेजिक डेप्थ आहे, का गड़बड़ थी पोइ अफ़गानिस्तान आहे, उतां माण्हू तयारु कबा। सिंधियुनि वटि स्ट्रेटेजिक डेप्थ आहे, ठटा, थाणा बोला खान, दादू, शिकारपुर, लाड़काणा, कंदकोट सॾ पंध ते आहिनि। तंहिंजे करे उहो जेको सिंधी आहे सो इहो बेवाह कोन्हे, उहो किथां मर्दान मां कोन आयो आहे, न को गुजरांवाला मां आयो आहे जो पंधु परे आयसि, ॿी उनजी मदद किथां ईंदी, को झड़ो झटो थियो त किथां पुॼंदो। हाणे हिकिड़ो क्लेम कंदड़ माण्हू हुजे, हींअर त अकेलो आहे, ॻोठनि में जहिड़ा थींदा आहिनि न, अकेलो वञे पियो जतोई, या अकेलो महर पियो वञे, उहो अकेलो जतोई महर बाज़ार में वञे पियो हींअर कंदकोट जैकबाबाद जे या गौसपुर जे या मीरपुर माथले जे, पोइ पोयां ॻोठ त हुते 800,000 ॿिया माण्हू वेठा आहिनि, उहे कलाक खनि खां पोइ उहे सभु पुॼी वेंदा ते। तंहिंजे करे उहा स्ट्रेटेजिक डेप्थ आहे सिंधियुनि में, उनखां ख़ौफ़ज़दा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि जो निशानो पाण ई रहंदासीं। इन ते इहो असांखे छो था चवनि, ॿियनि खे छो नथा चवनि, असांखे ई चवंदा। उन्हनि खे ख़बर आहे त हिननि खे ई चवणो आहे। जेको सिंधी हिंदू मुंबई में या पूना में या लोनावला में वञी रहंदो, नासिक में, उहो सिंधी तामिलनि सां ऐं मलयालम सां ऐं तेलुगु मां ॾुखियो कोन हूंदो, उनखे बाहि हूंदी मराठनि ते। मराठा जिन जी उहा रियासत आहे, उन्हनि मराठनि सां मसइलो हूंदो, छाकाणि त मुंबई उन्हनि जो आहे, मराठनि जो। उन शिवाजी वारी मखलूक जो वस जेॾी महिल पुॼे त जंहिंखे जीअं वणेसि तीअं करे, बज़ारि न हुआ, अॼु खां 50 साल अॻु में न हुआ। पोइ बाल ठाकरे अची कम खे खयो, पोइ चऊं त मुंबई असांजी आहे, बॉम्बे मां मुंबई बि थी वई। क़ौमूं खातो हुजेनि, तइदाद हुजेनि, वेड़ जे लाइ इरादो हुजे, पोइ देरि सवेर थींदी आहे, कमु थी वेंदो आहे। अहिड़ी का घणी परेशानी जी ॻाल्हि कान्हे। आउं वकील आहियां, सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां। खाता शाता हुजनि, तोड़ ताईं केस लड़ण जी ताक़त हुजे ऐं वसीला हुजनि। वसीला आहिनि 7-8 साढा 8 करोड़ माण्हू आहिनि, खातो बि आहे, इरादो तव्हां असां जे दोस्तनि असांजो ॿियनि जो सभिनी जो गॾियल इरादो आहे। तंहिंजे करे इहो इरादो ऐं विल प्लस रिसोर्सिस ऐं कंसिस्टेंसी। मुंबई जीअं मुंबई थी वई आहे बॉम्बे मां, ईअं महाराष्ट्र जेको मराठा लैंड आहे, ईअं कराची सिंध आहे, ऐं सिंध जो तख़्त गाह आहे, असांजी शहर आहे।
असांजो दिमाग़ आहे उहो ईज़ीली न तव्हीं ॾींदव न असीं ॾींदासीं न जेका होॾे मख़लूक वेठी आहे उहा ॾींदी कुझु कोन थींदो पाण खे ज़रूरी आहे इहो तव्हां सभिनी ते फ़र्ज़ु आहे मूं ते तो हीअं आहे पर तव्हां सभिनी ते बि आहे त कराची में को झेड़ो थियणु न ॾियो कराची में को लिसानी टकराव न थिए न छॾींदे ख़बरदार मारायूं था इहो न थिए कुझु कराची में अञा 5, 10, 20 साल पुरअमन तौर ते मेरिट ते सलाहियतुनि सां कंहिं बि सिंधी मुहाजिर झेड़े जी ज़रूरत कान्हे कंहिं बि लिसानी टकराव जी ज़रूरत कान्हे कंहिं बि पश्तून सिंधी झेड़े जी ज़रूरत कान्हे पंहिंजे मेरिट ते पंहिंजे पोरे ते आस्ते आस्ते पंहिंजे वतन में स्पेस ठाहींदा अचो हू खौंसनि त उन्हनि खे जवाबु ॾिबो जे ज़बानी खौंसनि त ज़बानी अकुल जे बुनियाद ते जेकॾहिं हू का अगराई कनि त पुरअमन मज़ामत जे रूप में पर झेड़ो पाण खे सूट नथो करे हुननि खे सूट करे थो झेड़ो थी वञे भॼी वञे भला सभु कोन भॼंदा 30-40 सैकड़ो हलिया वञनि भला 30-40 सैकड़ो न वञनि ॿिया अचणु बंदि करे छॾनि अब कराची में झेड़ो आती न थी त हीअं थी वियो गुलशन इकबाल में हीअं थी वियो फलाणो हीअं थी वियो नाज़िमाबाद में हींअर चवंदा कुझु कोन्हे हलो 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 कराची हलो इहो हलो हलो कराची हलो इहो डिस्टर्बेंस हिन में न थियणु खपे ऐं आख़िरी ॻाल्हि जेके मिडिल क्लास अपर मिडिल क्लास सिंधी आहे वो केतिरनि ॻाल्हियुनि में ज़बरदस्त आहे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में मज़ेदार आहे हिते मुंहिंजी चाबी वाबी विञाइजी वञे न होटल में या वॉशरूम में पाणी न हुजे तव्हां वेंदुसि हेठि रिसेप्शन में या ऑपरेटर खे मिलाए रिसेप्शन वठंदुसि या हेडमैन वठंदुसि हुनखे चवंदुसि पाणी कोन पियो अचे उबर घुराए टैक्सी वारे खां कोन सुवाल पुछंदुसि तव्हां मुंहिंजे रूम में पाणी छो कोन्हे भाड़े वारी होटल खे कोन पुछणु वेंदुसि हेठां मॉल में जेके फूड कोर्ट वारे KFC वारे खां कोन पुछंदुसि त पाणी छो कोन पियो अचे सो सिंधी जेके प्यारा आहिनि पंहिंजा से जवाब पुछनि था असां खां क़ौम दोस्तनि खां प्रोग्रेसिव माण्हुनि खां हुरियत सियासत कंदड़ माण्हुनि खां त हीअं छो पियो थिए किथे आहियो ऐं सलाह मसलत कनि था पीपलनि सां हीअं थियणु खपंदो हिन जे बारे में नयूं हुकूमत अमलियूं जोड़जनि हा सूरताल जो तजियो कयो एग्ज़ेक्यूटिव जो सवाल थियणु खपे हुननि खां हीअं छो कोन थियो आहे ठॻयो कूड़ायो खाई भींग करे छॾियो तबाह करे छॾियो छो कोन कयो असांखे पुछणु खपे त हुननि खां कमु वठण लाइ सलाह मसलत ॾियो त छा कयूं ही छिके झले वेठा आहिनि सिंधी माण्हू तव्हां हीअं छो कोन कयो जिन वटि इम्प्लीमेंटेशन जो इख़्तियार कोन्हे हीअं कोन कई हीअं कोन कई हेॾा कोन पहुते हेॾा कोन पहुते हीअं छो कोन कोई हीअं करे ऐं हुननि खे साईं हिन मामले ते सलाह मसलत थियणु खपे ॾाढो सुठो कमु पिया कयो माशाल्लाह पाण कचहरी कईसीं अॻे पाण मिलियासीं हुनजे भेट में फर्स्ट क्लास पियो थिए अञा हिन जी सलाह ॾियो छा हुननि खां त पुछ हू त लीडर आहे इक़्तिदार में आहे पावर आहेसि उनखे चओ ही ॿेड़ी छो ॿोड़ी अथई सवाल वरी ॿियनि खां पुछो त ॿेड़ी छो ॿोड़ी अथव मूं ॾिठो कल्ह 7-8 सदर वेठा हुआ जॾहिं को सना ते अहिड़ो सवाल ते आयो त वलीद साहब मक़बूल साहब मेहर साहब ॿियनि इकबाल तरीन फलाणो अलाए कहिड़ो 501 अलाए छा हुजे 501C 501C आहे ही कोन्हे ख़बरदार ही कुझु कोन थींदो असांजी ही लिमिटेशन आहे ऐं ॻाल्हि सही बि ही कानून जो मुल्क आहे त ही लिमिटेशन आहे ही इख़्तियार हाणे ईअं जॾहिं होॾा मामिलो थिए थो तव्हांखे केरु चए त वीज़ा वठी ॾियो त चवंदा वीज़ा वठी ॾियणु मुंहिंजे वस में कोन्हे अचिजो तव्हांखे गाइड वाइड कंदासीं दावत में मोकिले ॾींदासीं वीज़ा पाण ॼाणो ईअं था चओ न स्ट्रेट फॉरवर्ड बाबा सियासी कमु त पाण वञी कयो असांजी लिमिटेशन सही था चओ बिल्कुलु सही तरीक़े आहे हाणे असीं इक़्तिदार में कोन आहियूं सिंधी क़ौम परस्तनि जो वट ते नालो कोन्हे इक़्तिदार जे हिकिड़े हमारा मूंखां सवाल पुछियो टोड़ी बंदि टुटी वियो तव्हां छा कयो मुंहिंजो अदा ऐं ट्रैक्टर खणी वियुसि पे रस्ते ते रोके छॾियूं एक्सकेवेटर हुआ मूं वटि माण्हू वेठा 200 तगारियूं खणियूं बंदि करणु वियुसि पे रस्ते ते देरि थी वई माज़रत खां आया बंदि हुननि खे करिणो आहे मिशीनूं हुननि वटि कट हू हणनि हणिजे ॿोड़ीनि दरिया टोड़ीनि हू मिटी हू खाई वञनि पथर हू खाई वञनि तव्हां छा आउं छा कंदुसि हमरा खे चयो न चई पोइ आउं वियुसि जंग में पोइ चई शींहं अची वियो पोइ तो छा कयो चई पोइ मूंखे छा करिणो जेको कुझु करिणो शींहं खे करिणो मूंखे छा करिणो त हाणे
असां हुननि ते प्रेशर विझी सघूं था, असां पॉलिटिकल मोटिवेशन ऐं ऑर्गेनाइजेशनल सुजागी पैदा करे सघूं था तव्हांजी मदद सां, जीअं तव्हां कयो था। तव्हां ऐं हुननि माण्हुनि मां न आहियां जेके सम्झा फुज़ूल, ऐं सम्झो तव्हां ज़बरदस्त कमु कयो। मूं कल्ह चयो पिए मक़बूल आलेकोटी साहिब खे, मुंहिंजो तव्हांखे ख़बर कान्हे, तव्हीं जे ख़त लिखो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे सना ख़त लिखे, मुंहिंजो तव्हांखे ख़बर कान्हे त तव्हीं छा करे सघो था। सना जो प्रेसिडेंट या सेक्रेटरी या सना जी EC ख़त लिखे त लोअर जुडिशरी में जुडिशल मैजिस्ट्रेट्स ऐं सिविल जजिस वक़्त ते फ़ैसिला कोन पिया ॾियनि, क्लाइंट सफ़र पिया कनि, आम माण्हू सफ़र पियो करे, एक्सपीडाइट कयो, मॉनिटरिंग जज मुक़ररु कयो लोअर जुडिशरी में। तव्हांजी ॻाल्हि डान में ऐं जंग में ईंदी, चैनल सिंधी, हुनखे जवाबु ॾियणो पवंदो। भई पढ़िया लिखिया सिंधी वेठा आहिनि, उहे सवाल पिया पुछनि, ट्रेल ते पाणी छो कोन पहुतो आहे, वल दादू में पीअण जो साफ़ पाणी छो कोन्हे, शिकारपुर में धाड़िल। तव्हां करे ख़त लिखियो, तव्हांखे ख़त लिखणु खपे त कंदकोट जैकबाबाद शिकारपुर दादू आला, कंदकोट जैकबाबाद शिकारपुर दादू घोटकी सखर, इनमें 4 बजे खां पोइ माण्हू रस्ते ते ई कोन्हे, धाड़िल वेठा आहिनि, धाड़िल राज। साना जो सदर जो ऐं सेक्रेटरी जो ख़त वञे सिंध जे 6 धाड़िल राज वारनि ज़िलनि जे DC ऐं SSP खे, हर कंहिंखे अलॻि अलॻि मैटर साॻियो त सना मॉनिटर पई करे, आम माण्हू तकलीफ़ पिया ऐं उनजो राइट टू लिव, राइट टू लाइफ, जेको यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स जे 1948 जे चार्टर जो बुनियादी जुज़ आहे, पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 9 जो बुनियादी हिसो आहे, ज़िंदगीअ जो हक़, उहो वायल। तव्हां सां कल्ह ॻाल्हि गौर सां ॿुधी हुई, तव्हां चओ त ह्यूमन राइट्स ते असीं कमु करे सघूं था, त सना उहो लिखे वॾा कम करे सघो था, ऐं केतिरा वॾा कम असीं करे सघूं था तव्हांजी मदद सां। पाण गॾिजी कंदासीं। पाणीअ ते सिंध में इलाही सुजागी आहे, सिंध में को बि डिफरेंस ऑफ ओपिनियन कोन्हे, पाण सभु हितां खां वठी कश्मीर ताईं गॾियूं पाणी ते, ऐं पाणीअ ते उहे अटकलूं सटकलूं कंदा, पाण मुक़ाबिलो कंदासीं। अल्टीमेटली वी विल डिफीट देम, रेस्ट अश्योर्ड। देरि थींदी पाण खे शिकस्त ॾींदासीं। महिरबानी।